जिन भी मुझे रहबर सां सोहबत गुज़ारी हूंदी, ॿ घड़ियूं कचहरी कई हूंदी, उन जे अंगण ते महिमान थियो हूंदो, उन शख़्स खां साईं जीअं शायदि कॾहिं बि विसरी नथो सघे। सैयद साईं अहिड़ी त मोहबत प्यार ऐं इश्क जी सुती असांखे विधी जो को वक़्तु हुयो जॾहिं सैयद जे अंगण ते ईंदा हुआसीं, साईं कॾहिं राज़ बि ॿुधाईंदो हो, कचहरियूं बि कंदो हो, सिंध जे तारीख़, सिंध जे तहज़ीब, सिंध जे हज़ारे साला शानदार माज़ीअ खां बि जॾहिं वाक़ुफ़ कंदो हो। ऐं उन वक़्तु ही नौजवान सभु के छोकिरा हूंदा हुया, के ॻाढ़ा गभरू हूंदा हुया, अॼु उन्हनि जा अछा वार थी विया आहिनि।